कराची में CPNA जी तकरीब के खिताब कंदे मरियम औरंगज़ेब चयो त डॉन लीक्स बाबत घरू वज़ारत हिकु ॿिनि ॾींहनि में तफ़सीली नोटिफिकेशन जारी कंदी, जंहिंमें वाज़े हूंदो त कंहिंजो कहिड़ो किरदार हो। हुन चयो त डॉन लीक्स मामले बाबति नोटिफिकेशन जो इंतज़ार करणु घुरिजे, मसइले बाबति कुझु ॻाल्हाइण वक़्त खां अॻु हूंदो। संदसि चवणो त अॼु बि घरू वज़ीर चौधरी निसार जी वज़ीर आज़म सां साॻी मामले ते मुलाक़ात थी आहे। ममलिकती वज़ीर चयो त अवाम में अफ़वाहुनि ते ॿधल ख़बरुनि जी अहमियत घटि थींदी पई वञे। हुकूमत इज़हार जी आज़ादी ते यकीन रखे थी, पर नाकारी तनक़ीद खां पासो कयो वञे। रिपोर्टिंग कंदे क़ौमी सलामती खे मथभरो रखियो वेंदो। मरियम औरंगज़ेब चयो त डॉन लीक्स वारे मामले ते मुख़ालिफ़ सियासत करे रहिया आहिनि। हुन चयो त ऑपरेशन रद्दुल फ़साद कामयाबीअ सां जारी आहे। हुकूमती क़दमनि खां पोइ मुल्क में दहशतगर्दी घटि थी आहे। ममलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु हो त पाकिस्तान में पहिरियों भेरो फिल्म पॉलिसी जोड़ी पई वञे। पाकिस्तान में पहली दफ़ा पाकिस्तान की फिल्म्स पॉलिसी को बनाया जा रहा है। और जब मैंने ऑफिस संभाला तो जो बहुत से लोगों ने मुझे अप्रोच करने की कोशिश की, जिनका पैशन अभी तक अदब, नेशनल हेरिटेज, लिटरेचर, अपनी ज़बान, सकाफ़त, विरसे के साथ जुड़ा है, तो उन्होंने मुझे काफ़ी अप्रोच किया।